हाणे मौजूद दोस्तो कृष्ण चंद्र जो नाविल आहे जंहिंजो नालो आहे गद्दार। हिते जेको नाविल में लफ़्ज़ गद्दार इस्तेमालु कयो वियो आहे, इन जो गद्दार जो मतिलबु आहे मुल्क सां न, पर इहा जेका गद्दारी आहे उहा इंसानियत सां आहे। इन नाविल में लेखक लिखे थो त जॾहिं माण्हू पंहिंजे ज़मीर खे मोहबत ऐं इंसानियत खे विसारे छॾींदा त पोइ उहे असुलु गद्दार बणिजनि था। हीउ नाविल तॾहिं लिखियो वियो जॾहिं विरहाङो थियो, पार्टीशन्स थिया 1947 वारे दौर में लिखियो वियो हो। इन नावल में लिखे थो त इंसान ज़ात कंहिं हिकु मज़हब या सरहद ताईं महदूद न आहे हूंदी। जॾहिं सियासतदान या ताक़तवर माण्हू नफ़रत पखिड़ीनि था त आम माण्हू इन जी नफ़रत में मारिजी वञनि था। वधीक हिन नावल में लिखे थो त जॾहिं मज़हब जे नाले ते रतु वहे थो, पंहिंजनि जा दुश्मन थी वञनि था ऐं ट्रेनूं लाशनि सां भरिजी वेंदियूं आहिनि। न वधीक हिन नावल में पंहिंजा मौज़ू जेके बयानु कया आहिनि त कीअं मज़हब जे नाले ते जेको आहे खून ख़राबो थियो, कीअं लॾ पलाण वारी अज़ियत थी ऐं कीअं इंसानियत जो इम्तिहान थियो। ऐं हिन लिखियो त कीअं सियासी मफ़ादनि जे लाइ आम आवाम जो क़त्ले आम थियो।